नाज़रीन, दादू वेझो शॉपिंग सेंटर खे लॻल बाहि 30 खां वधीक दुकाननि खे साड़े छॾियो। तफ़सील ॾिसूं था तारिक लगारी जी रिपोर्ट में। दादू शहर की रेशम घिटी में रात देर से शॉपिंग सेंटर में खौफनाक बाहि लगन सबब स्कूल यूनिफॉर्म, गारमेंट्स, प्रिंटिंग प्रेस, कंप्यूटर रिपेयरिंग, मूवी मेकर, दर्जी के दुकानन समेत 30 खां वधीक दुकानन के बाहि वकोड़े वई, जंहिंमां 24 दुकान मुकम्मल तौर सड़ी विया ऐं 6 दुकानन के बाहि लगन सबब जुज़वी नुक़सान पहुतो। दुकानदारन बाहि वाक़े बाबत ॿुधायो त असां फौरी तौर फायर ब्रिगेड ऑफिस पहुतासीं। फायर ब्रिगेड गाड़ी में पेट्रोल न हो। पेट्रोल भराइण बाद जॾहिं फायर ब्रिगेड गाड़ी पहुती तो उनजो पाइप बार बार निकिरी रहियो हो, जंहिं सबब असांजो सभु कुछ सड़ी रख थी वियो। मोरो ऐं सेवण में फायर ब्रिगेड गाड़ियुनि पहुची 8 कलाकनि की कोशिश बाद बाहि मुकम्मल विसाई। हिननि चयो त हिन वक़्त ताईं न ई को ज़िले इंतज़ामिया जो अमलदार पहुतो आहे, न ई को चूंडियल नुमाइंदो वटन लड़ी आयो आहे। जेॾीमहिल हिते असां आयासीं दुकान के बाहि ॾिठीसीं तमामु तेज़ी सां हुई। उन खां प्लस में असां वियासीं जेको आहे फायर ब्रिगेड वारनि ॾे, हुननि ॾे वियासीं। हुननि चयो साईं तेल कोन्हे को, असां लाइ हीउ मसइलो आहे, हू मसइलो आहे। जेॾीमहिल गाॾी हिते आंदऊं त हुननि खां पैंप कोन बीहे। 10-15 मिंट माना ईअं सम्झो त असांखे बाहि तक़रीबन हिननि ॾिनी आहे, माना विसायूं हिननि। हुन खां बाद मझि 10-15 मिंट हिननि जो रुगो पाणी जो पैंप जे झले बीठा आहिनि, हर निकिरियो वञनि। उहा हिकिड़ी हुई जेका पाणी थोरो हलियो, पाणी खां पोइ पाणी बंदि थी हलियो। मोरे फ़ोन कई आहे, उन खां बाद में जेको आहे सो मोरे जूं सेवण जूं गाॾियूं पहुतियूं आहिनि। बाक़ी दादू वारनि असांजे लाइ कुझु कोन कयो। वायरिंग थियल हुई, उन मां स्पार्किंग थी आहे। वधीक अलाह बहितर, असां मथे सुता पिया हुआसीं। असांखे जेको आहे 1 बजे तक़रीबन ख़बर पई, असां हेठि लही आयासीं। तेसिताईं कम अज़ कम बाहि हर शइ खे विकिड़ वई। पर हिन विच में फायर ब्रिगेड लाइ फ़ोन कईसीं। हिकिड़ो दोस्त वियो फायर ब्रिगेड, हुननि चयो त असां वटि पेट्रोल ई कोन्हे। अधु मुनो कलाक उन में लॻी वियो पेट्रोल वठण में। उन खां पोइ इंतिज़ामिया आई आहे तक़रीबन 1:30 बजे। तेसिताईं बाहि कमु पूरो करे छॾियो। तक़रीबन भूंचा जेके आहिनि उहे 8 दुकान आहिनि, 8 दुकान सड़िया आहिनि ऐं उन सां गॾु 2 दुकान मुंहिंजा फैशन जा आहिनि, उहे बि सड़िया आहिनि। बाहि लॻी आहे तक़रीबन 1:15 बजे। पोइ हाणे UPS जो कंहिं मसइलो या वायरिंग जो कन्फर्म ख़बर कोन थी पए, उन खां पोइ वधी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त म्यूनिसिपल कमेटी दादू जी फायर ब्रिगेड ख़राब हुजण सबब वक़्त ते बाहि ते ज़ाब्तो न अचण सबब 30 खां वधीक दुकान सड़ी वञण वारे वाक़े जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मुतासिर दुकानदारनि जे नुक़सान जे अज़ाले सां गॾु म्यूनिसिपल कमेटी दादू इंतिज़ामिया खे हक़ खोलणु घुरिजे। बाहि वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ तरबियत याफ़्ता अमले सां गॾु जदीद फायर टेंडर्स गाॾियूं हर वक़्तु तयारु रखणु घुरिजनि। कैमरामैन फराज़ विजो सां गॾु तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़ दादू।